अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? ख़ुशि वेठा आहियो तयार तबियत सी। मां आहियां तव्हांजो दोस्त नबी बख्शी। तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी बाइक व्लॉग्स। तो मूंखे उमेद आहे तव्हां जिते बि हूंदा ख़ुशि ऐं आबाद हूंदा। त अॼु लाइफ में पहिरियों भेरो मूं सिंधी व्लॉग हिन मुंहिंजे चैनल ते अपलोड कयो अथमि, छो जो मां ख़ुदि सिंध जो आहियां ऐं मूंखे सिंध सां तमामु घणो प्यार आहे। उन जे हिसाब सां मूं सोचियुमि त सिंधी व्लॉग बि हिकिड़ो तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में पेश कयो वञे। सो इंशाल्लाह अॼु जो व्लॉग तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ऐं हिन टाइम जेको सो मौसम भी तमाम प्यारी है। मुझे पोयां तव्हां ॾिसी सघो था त बरसात जो सिस्टम फुल थी चुको है। अल्लाह ताला ख़ैर फरमाए। तमाम ज़बरदस्त जो सिस्टम बरसात जो मुझे पोयां जो थी चुको है। अल्लाह ताला हर कंहिंजो ख़ैर करे। सो इंशाल्लाह अॼु जी वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि अची। अगर पसंदि अची वञे त महिरबानी करे मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा ऐं उन सां गॾु जेको घंटी वारो निशान उनखे बि ज़रूरु क्लिक कर। सो दोस्तों हिन पासे खां बरसात जो सिस्टम भी तमाम ज़बरदस्त थी चुको है। अल्लाह ताला ख़ैर फरमाए। तकरीबन मुझे ख्याल में तो 15-20 मिनटन के अंदर बरसात जो सो इतने आसपास के असांजे ॻोठ में अची वेंदी हली। सो अॼु जो व्लॉग तमाम ज़बरदस्त थी रहियो है। मां तव्हांखे असांजो फसल जो कपाह जो फसल है वो भी तव्हांखे ॾेखारींदुसि। सो हलूं था पंहिंजे कपाह जे फसल की तरफ़। सो महिरबानी करे अगर वीडियो तव्हांखे पसंदि अचे तो मुझे चैनल के सब्सक्राइब करियो ऐं उन सां गॾोगॾु जेको घंटी वारो निशान उनखे भी क्लिक ज़रूरु करियो। सो दोस्तों ही असो कपाह जो फसल है जो अल्हम्दुलिल्लाह बरसात वसण का तमाम भलो थो है। दरअसल असो फसल के भी बरसात नुकसान दई सकी पे, पर शुरू का इन असांजी फसल के पानी घट आयलो उन हिसाब से ही बची चुको है। पर हाँ जो बरसात जगह ही तक हिता का दिसो पाया ही जो बरसात असां वटि अची वही तो अल्लाह के करम से खैर थींदो। पर इन बरसात से थी सके तो असांखे भी नुकसान थी सके तो, छो जो काफ़ी सारन ज़मींदारन के तमाम बरसात जो सो वधिक पवण सां इलाही ज़मींदारन के नुकसान पजी उन जा वण जेके सड़ी ख़त्म थी विया। हाँ अल्लाह ताला हर कंहिं जो ख़ैर फरमाए। सो ही असांजो फसल है तमाम भलो थो है। इंशाल्लाह अल्लाह ताला इन में असांखे रोज़ी ज़रूरु ॾींदो। अॼु जी वीडियो अगर तव्हांखे पसंदि अचे तो मुझे चैनल के सब्सक्राइब लाजमी कंदा ऐं वीडियो के लाइक कमेंट सेक्शन में वञी तव्हां पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु फरमाइजो।